हर क़िस्म जी तारीफ़ अल्लाह रब्बुल आलमीन जे हक़ में, जेको अल्लाहुल ग़ुयूब है, सत्तारुल उयूब है, गफ़ारुल ज़ुनूब है, रहमुर राहिमीन है, कुल कायनात जो ख़ालिक़ मालिक घड़ी पालनहार। सलात व सलाम मिली नबी मथे रसूल मथे ख़ुसूसन आख़िरी नबी मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे। हर महीने जी की ख़ासियत हुए थी, जरा की धीमू करे वठो। हर महीने जी ख़ुसूसियत हुए थी, उन ख़ुसूसियतनि जे तहत उहो महीनो मशहूर अने मारूफ़ हुए थो। अरबी हिसाब से रबीउल अव्वल महीनो तंहिंजी ख़ुसूसियत बिल्कुल तनहा ने और है। वो ख़ुसूसियत अने सिफ़त के महीने के नहीं मिलेगी। हिंताणे रबीउल अव्वल तंहिंजी 12 तारीख़ है। इन महीने की निस्बत सिद्धी मदीने से है। इन महीने की निस्बत सिद्धी मक्के से है। इन महीने की निस्बत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की दुनिया में अचण से है। इन महीने की निस्बत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तंहिंजा आख़िरी ॾींहं हिन महीने की तारीख़ ॾिठो। हज़रात ईसा अलैहिस्सलाम खां पुठिया कई सदियों कोई नबी न आयो। दुनिया अंधकार में हुई, अक़ीदो अंधविश्वास हो। पिंड जी मर्ज़ी से जैके जीअं सम्झ में इबादत जो तरीक़ो आयो ते उन्हें अपनाए लाथो हो। अदलो इंसाफ़ तंहिंजो तराज़ू अने पैमानो मोकिलाए वियो हो। ज़ुल्म ज़्यादती तंहिंजा बाज़ार गर्म हुआ। अहिड़ो दौर हो, चोरी डाका ज़नी कमज़ोर इंसान ई मज़बूत इंसान जे रहम करम मथे हो। उनटाणे अल्लाह ताला वॾो एहसान कई। सारी दुनिया मथे, दुनिया वारे मथे एहसान थियो। क्यों एहसान थियो? एहसान ई थियो त आयो मीर मोहम्मद घोट, जाओ जामन जो जामोट, प्रियम आयो थई पालोट, खुश थई खलकत वेही खोट, वण टण वास्या थई वण पोट, चढ़ियो चाह मुंहिंजा ॾेई चोट, किसरा जो पण करेई कोट, अहिड़ो अरबी सो अणमोट, कहर कंभाया कुल कुफरान, वञा कुरैशीअ तां कुर्बान। अंबिया अलैहिस्सलात व तस्लीम जंहिंजो सिलसिलो वॾो आहे, लख खां मथे तादाद है। उन नबी जी आख़िरी कड़ी जंहिं नबी जी ख़बर पहिरीं आयल नबी पिंड जी उम्मत के ॾिनो, ओ नबी मोहम्मद, ओ नबी अहमद, ओ नबी रहमतुल लिल आलमीन, ओ नबी मुज़म्मिल, ओ नबी मुदस्सिर, ओ नबी शफाअतुल कुबरा जो हक़दार, ओ नबी लिवाउल हम्द जो मालिक, ओ नबी दुर्र यतीम, ओ नबी जंहिंजे बारे में कुरान फरमाए थो, लक़द जाकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम। कुरान जो ऐलान, वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। कुरान जो ऐलान, व इन्नका लअला खुलुकिन अज़ीम। अखलाक तंहिंजो डूंगर दुनिया में अल्लाह ॾिने। अरब जी बस्ती में मक्को शहर सूमार जो ॾींहुं
महीनों कयो तंहिंजे बारे में उम्मत में इख्तिलाफ़, पाण हिकिड़ो रस्तो मिलियो जे रबीउल अव्वल जो महीनो नबी जे अचण जो महीनो, पर तारीख़, जन्म तारीख़, दाख़िला उनटाणे हुआ न। हिन महीने जी कंहिं चयो 8 तारीख़, कंहिं चयो 9, कंहिं 12, कंहिं 11, अलगर्ज़ तारीख़ जे किताबे में, सीरत जे किताबे में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैदाइश जी फिक्स तारीख़ न आई, पर 9 तारीख़ 9 रबीउल अव्वल इन तारीख़ मथे वधारे राय आ वई है कंहिंजी, सीरत निगार अने मुअर्रिख़ीन जी। बेशक नबी जो अचण दुनिया ला करे रहमत, नबी जो अचण दुनिया ला करे इज्जत, नबी जो अचण दुनिया ला करे हिदायत अने रोशनी। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्यारो नालो, नामे नामी इसमें गिरामी, सिर्फ मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पर जराखन मथे पर ॾिसो नस्ल अने नसब शजरो, मोहम्मद बिन अब्दुल्लाह बिन अब्दुल मुत्तलिब बिन हाशिम बिन अब्दुल मुनाफ बिन कुसै बिन किलाब बिन मुर्रा बिन काब बिन लोई बिन गालिब बिन फाहर बिन मालिक बिन नजर बिन किनाना बिन मुद्रिका बिन इलियास बिन मुजर बिन नजार बिन मुआद बिन अदनान, ही 22 पीढ़ियूं। यतीम घराने में पैदा थिया, पे ॾिठो है न पे ॾिठे, पर ये धरती शायद, ही सिज शायद है अज जी तारीख़ में 200 करोड़, मुझे आंकड़ो समझा ऐं ये मंबर ते उभी ने नथो चा, 200 करोड़ तंहिंखां ॿार अज धरती ते एतिरा इंसान आहिनि रोज़ पढ़े था ला इलाहा इल्लल्लाह भेरो मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उहे प्यारो नबी जेको हिन महीने में आयो। बचपन जी ज़िंदगी मके खां दूर बीबी हलीमा सादिया वटि गुज़री, देहात में ज़िंदगी गुज़री, पर ख़बर न हुई जे ख़ातिमुर रसूल तंहिंजो लक़ब मिले वारो आहे, इमामुल अंबिया तंहिंजो शर्फ़ मिले वारो आहे, नबूवत जी मुहार पूरी एजाज़ मिले वारो है, ख़बर न हुई। ज़िंदगी हलई हलई हलई, पर मके वारे हर कंहिं ॾिठो पे त ही इंसान अखलाक में आला है, किरदार ऊंचो है, हिन जी चाल हले फिरे जो तरीक़ो रंग ढंग ॿिए इंसान खां ऊंचो है, व्यवहार उथण वेहण पुछण पुछण ही त आला है। 40 वरे जी उम्र में अल्लाह ताला नबूवत जो ताज नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सर मुबारक मथे रखें, कुरान मजीद अता करें, 5 आयतूं सूरह इक़रा जूं नसीब थियूं। 40 वरे ई सिलसिलो हलियो, जंहिं इंसान के काल चयो पे सचो है, सादिक है, अमानतदार है, अमीन है, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जरा ऐलान कयो, अल्लाह हिकिड़ो उन जी इबादत कयो, मके में विरोध शुरू थी गई, इख्तिलाफ शुरू थी विया, सॾु कयूं अचो 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 अचो, मके जी हिकिड़ी भिकड़ीअ ते भेरा थिया, फरमायो क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ़्लिहू, ऐं ला इलाहा इल्लल्लाह जो इक़रार कयो, जी तव्हांजी है, कामयाबी आंजी है। त मजलिस में वेठल कंहिं चयो त तुंहिंजी हलाकत तो असांखे एतिरे लाइ घुराई आहे, मुखालिफ़त शुरू, ऐं ॾुख जा ॾींहं ॾुख जा डूंगर था टुटनि, जेको साथी अचे थो उन साथी खे मारे जी कोशिश, जेको जान निसार कदम से कदम मिलाए ला तैयार,
उन मथे ज़िंदगी तंग। खुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बैतुल्लाह जे अंदर नमाज़ पिया पढ़ाइनि, शरारती वञे था, ओजरियूं ऐं गंदगियूं खड़ी सजदी जी हालत में पिघाए छॾीनि था। हाल हक़ीक़त इहा आहे त साथीदार मथे पाबंदियूं आयत थिए थियूं, एतिरियूं पाबंदियूं आयत थिए थियूं जे मको खे छॾिणो पवंदो। लिकी करे दूर दराज सफ़र कयूं, हिजरत जे नाम ते हबशा मुल्क वञी पनाह गिणूं, पर न इस्लाम छॾियूं, न इस्लाम जे ख़िलाफ़ वारे से कोई समझौतो कयूं, कंहिं क़िस्म जो कोई एग्रीमेंट न कयूं। हिकिड़ो ॿ ॾींहं न, नबूअत खे 13 वर थिया, उमिरि जा 53 वर थिया त अल्लाह जी मर्ज़ी से इहो हुकुम थियो जे हाणे ही शहर मको जेको अभाणो शहर रहियो, ॾाॾाणो शहर रहियो, पिंड जो शहर रहियो, जंहिंमें अखि खोले ई जंहिंजे अंदरि बचपन जा ॾींहं, तुफ़ूलियत जा ॾींहं, सर्द ॾींहं, गरम ॾींहं, हर तरह जा हिते लम्हान वक़्तु हर तरह जो गुज़ारियो। उहो शहर, उहो मुल्क, उहो वतन छॾे जो टाइम आयो। तैयार थिया, हिजरत जे नाम ते आया, मको छॾियो, पर छॾियो इन हालत में ऐलान थियो जेको पकड़े अचींदो भेरो साथीदार अबू बकर सिद्दीक़ ॿिन्ही खे ज़िंदा या इन जी गर्दन खड़ी अचींदो, उनखे सुर्ख 100 ऊँट इनाम में मिलंदा। ॻाढ़ा 100 ऊँट, तंहिंजी भारी क़ीमत वेती। अॼु जेको सवारियूं रहियूं इहा आला करे नेमत, पर उन वक़्त जी क़ीमती मां क़ीमती सवारी ॻाढ़ा ऊँट हुआ, सुर्ख ऊँट हुआ। 100 ऊँटनि जी लालच में कई थिया, कई तैयार थिया, चौकियूं ॾिनो, पण जंहिंखे रब रखे उनखे ॿियो केरु नुक़सान पुॼाए। हलंदे हलंदे उन पखेरे तक पुॻा, उन पहाड़ डूंगर तक पुॻा, उन बिट जे अंदरि गुथा। जेकॾहिं पिंड जे कदमे खे साम्हूं नारीअ त आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिसी सघिया थे, पर अल्लाह हिकिड़ो पहिरीं ज ऐलान करे छॾिया, वल्लाहु यासिमुक मिनन्नास। हर शरारती इंसान तंहिंजी शरारत खां अल्लाह खे महफूज़ रखंदो। ना उमेद थी वापसि वरी वञे था, आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सफ़र कयूं था। अॼु मके मां मदीने जो जेको रस्तो रहियो, अक्सर उन ई वाट मथां ई रस्तो बनाए वियो आहे, बनाए में आयो आहे, जेको वाट आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिजरत जी वाट आहे। आगे निकिरिया, वरी को आयो जे तलवार से हमलो करे जी कोशिश कई, दसी जो ज़मीन में घची रहियो, नाकाम थियो। आयो दौर मदीने पुॼण जो, मक्की दौर 53 वरिया। जा तूं घुरजै जन्नत जानी, जा तूं घुरजै जन्नत जानी, ता मंझ पाक रसूल रब्बानी, जंहिंजे मुंह में नूर निशानी, सीरत सूरत सब सुल्तानी, सरवर सब्बन जो सरदार। वञे था मदीने, मदीने वारा वाट नारे वेठा हुआ जे अचे तो अचे तो अचे तो अचे तो अचे। कंहिं पढ़ो लॻाइण वारे ऐलान कयो त उहो आयो जंहिंजो इंतज़ार हो, पुॻो अचे पियो त मदीने वारा जेको जित जिन हालत में जीअं हुआ दौड़ी वञी इस्तक़बाल लाइ निकिरिया, स्वागत करे लाइ निकिरिया। बेशक पैदा थियो जॾहिं पाण पीआरो, मुंहिंजो मुरसल मिठो मुचारो, सुहिणो सैयद सचो सुहारो, लॻो उभन में नींहं नकारो, 1400 नूर नज़ारो, मुंहुं कुफार न थियड़ो कारो, मतो मजूसियुनि जे सिर मारो, आग उझाणी फिटल उतारो, हज़ारों साल हुअन हुल चारो, सुको दरिया सावक सारो,
कोट धुबी पियो किसरा वारो 14 कुंगरा थियड़ा चूर मुल्क मोहम्मद क्यों मामूर। निकरा सुहणा भला अरबी ज़बान जा गीत गाईंदे गाईंदे निकरा कहला जेको मदीने में पैदा थियो। जाओ पाक रसूल रब्बानी सुन्नत बीठल हो समदानी कुंडी अखी में कज्जल कानी जुल्फ सिंघारल पाक पिशानी सीरत सूरत सब सुल्तानी ईता नबूत जी निशानी कौन रसियो सु शक शैतानी एडो रहम मथस रहमानी जीअस जुड़ियो जीअरे जानी जमदे क्याऊं हमद हकानी दोस्त खुदा जे ई दस्तूर मुल्क मोहम्मद क्यों मामूर। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने हुआ इस्तकबाल कयो ये राजधानी बनई हर तरह जो साथ दिनो मदीने वारे ऊ सहाबा इकराम जो पिंड जा घर बार हर वस्तु जाती छड़े करे अल्लाह जी दीन जी खातिर मदीने में आया हिजरत करे ई मुहाजिर इन्हीं के जे टेको दिनू साथ दिनू ई अंसार पर केडो साथ जंहिंजी हिकिड़ी बुंगली हुई विचा दीवार विझी न चई ही मुंहिंजे भाउ जी बाग खजूर जो विचा निशान कयो ही मुंहिंजे भाउ जो जेको प्यारे नबीअ भेरो पिण जो हर को छॾे आयो है। एॾा साथ एतिरे लाइ अंसार थिया एॾो टेको एॾी मदद पोइ इन हंधा इस्लाम फैलियो इन हंधा इस्लाम जगह जगह ते फैलियो। इस्लाम जो नियम अमन अने शांति है। मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पैगाम सारी दुनिया ला रहमत है। जेकॾहिं केर अज चए तो इस्लाम ता 1400 वरे जुनू है जी 1400-1500 वरे जुनू नाई। इस्लाम एतिरो कदीम है जितनी इंसानियत की तारीख पुरानी है। आदम अलैहिस्सलाम वटा इस्लाम अचे पियो ईसा अलैहिस्सलाम जो पैगाम दिनो मूसा अलैहिस्सलाम जो पैगाम दिनो याहिया अलैहिस्सलाम जो पैगाम दिनो ज़करिया अलैहिस्सलाम जो प्रचार कयो। वो इस्लाम जंहिंजी बुनियाद ला इलाहा इल्लल्लाह मथे है अल्लाह जी तौहीद मथे है। वलक़द बअसना फी कुल्लि उम्मतिन रसूलन अन इअ्बुदुल्लाह वज्तनिबुत तागूत। तमाम अंबिया तंहिंजो बैक वक्त हिकिड़ो पैगाम सिर्फ न सिर्फ ई पैगाम ला इलाहा इल्लल्लाह अल्लाह हिकिड़ो उनजी इबादत वज्तनिबुत तागूत अने तागूत जी इबादत खां बचो। तागूत कुरो है कुल्लु मा उबिद मिन दूनिल्लाह फहुव तागूत। हर वो चीज अल्लाह जे सिवा जंहिंजी इबादत थी थी तागूत है। प्यारो नबी मदीने में आयो पण उते बिस्तरो लगाए टेबल कुर्सी ते विठो न तुरत ऐलान थियो निहथा सफ़रनि जा मारल जंहिं वटि कोई फ़ौज न जंहिं वटि कंहिं क़िस्म जी कोई पण ताक़त न मके वारे हमलो कयो। बदर जो मैदान दरपेश थियो ॿिए वरा उहुद जो मैदान आयो त कॾहिं लंबा सफ़र करणा पिया पण ऊ केतिरो ॾींहुं ॾुखियो हूंदो जिन ॾींहुं आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके के अलविदा कयो अने पंहिंजी जान बचाए करे चे हिजरत ना थे मदीनो उन बस्ती वञो था पण कोरो मके के कॾहिं ख़्वाब में किन ॾिठो हूंदो मके के किन सारियो हूंदो मके के किन यादि कयो हूंदो ऊ मको विसरे खरो। ला उक़्सिमु बिहाज़ल बलद जंहिं शहर जो अल्लाह कसम खादई ऊ मको जार ज़िंदगी जा आख़िरी ॾींहं था अचनि आख़िरी वरे था अचनि आख़िरी महीना था अचनि। अल्लाह मौक़ो ॾिने ऊज मको फतह थियो पण सुलूक करो कयो फातिह जंहिं मुल्क फतह कयो। ख़ैर विच में हिकिड़ी जाऊं अहिड़ी मिसाल ॾींदो जेको हदीस जी नाहे। सिकंदर जॾहिं यूनान खे फतह करे थो सुबुह जो जश्न मनाए
त जश्न में सॼो शहर भेरो थियो, जीत जो जश्न। दुनिया वारा कीअं जश्न मनाइनि था, जीत जो जश्न। अने मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कीअं जीत जो जश्न मनायो। निकिरियो काफ़िलो, ढोल तमाशा नगारा सणगायूं। ॾिठो त हिकिड़ो फ़क़ीर सुतो पियो आहे रोड जी आड़ ते। ख़ाली मिसाल आहे, ॿियो केॾा बुखारी मुस्लिम जी रिवायत न आहे, अहले इल्म मौजूदु आहिनि, अमीर साहब पिणु मौजूदु आहिनि। सिकंदर खे ॾुखियो लॻो जो माण्हू मड़े जश्न पिया मनाई, ही सुतो पियो आहे, ठोकर हैं लत हैं, ही हड़बड़ायो थियो। बादशाह चए त सारो मुल्क जीत जी ख़ुशी मनाए पियो, न तूं बदनसीब सुतो पियो ईअं। तैर चए त जीत जी ख़ुशी मनाइण ई त इंसान जो रीत रवाज आहे, पर जीते खां पुठिया कंहिं ग़रीब खे लत हणणी, धड़ा हणना इंसान जो कमु न आहे, गॾो जो कमु आहे। बहरहाल कुर्बान 100 गुण साहिब रब सगोरे, हरगिज़ पहुंचो हिकु न थोरे, उछल इनायत सबका ओरे, सदके सदके घोरे घोरे आयो मीर मोहम्मद शाह। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथे मक्के में गंदगी फिगायो सजदे जी हालत में, उ मक्को जंहिं मक्के मां नियाणी जर सफ़र कयईं त नियाणीअ खे तीर मारियो हो, उ मक्को जंहिं मक्के में नमाज़ न ते पढ़ेला ॾिनो, उ मक्को जंहिं मक्के में अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह जे चवण मथे पाबंदी हुई, उ मक्को जंहिं मक्के में साहबा इकराम खे कोयले मथे लेटाईंदा हुआ, उ मक्को जंहिं मक्के में तरह तरह जूं अज़ियतूं मुस्लमान खे ॾींदा हुआ, उन में ग़ैर दाख़िल थींदा न। तैर ऐलान अचो ला तसरीब अलैकुमुल यौम अंतुम तुलका, ऐं आज़ाद आहियो, आ मथे कीअं गिरफ़्त न आई, कीअं पण आजो डो डन अॼु आहिनि ऐं मड़े आज़ाद। पोइ अमो को घर ॾसियो त कोई सरकश जे हुन घर में वञे तां महफ़ूज़, हुनी जे घर अचे तां महफ़ूज़, उनखे पनाह पनाह पनाह। ऐं इते ऊ पण हुआ जंहिं प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चाचे खे कंहिं जंग में शहादत पुठिया चीरियो हो। ॿियो वधारे तव्हां नथो चवां जेको तारीख़ में आहे न, उ कातिल उ चीरण वारा पण हुआ। ऐं कोई बदिलो न, कोई तरार न हले, केॾा क़ब्र न खोदाणी, कहिड़ा कफन दफन थियो न। उ मोहम्मद रसूलुल्लाह ऐं मुंहिंजा भाउ पां उन नबीअ जा उम्मती आहियूं, उन नबीअ जो कलमूं पढ़ूं था। उ नबी 12 रबीउल अव्वल जो हिन फ़ानी दुनिया मां मौत जो कड़वो घोंट पी करे हमेशा लाइ करे मदीने मां रुख़सत थी वियो। जंहिंखे कफन दफन ॾिने में आयो, गुस्ल ॾिने में आयो। 12 रबीउल अव्वल उहो तारीख़ ने उहो ॾींहुं हो जे मदीने मथे दुख टुटी पियो। मदीने वारनि जा होश अने हवास ख़तम थी विया हुआ। उहो 12 रबीउल अव्वल हो। जिगर जे टुकर बीबी फातिमा करो चए उन ॾींहं जे बारे में, सुब्बत अलैय मसाइब दुनिया लव सुब्बत अलल अय्यामिल ज़र्न लयालिहा। अॼु यानी 12 रबीउल अव्वल जो ॾींहुं पिंड जे बाबे जी वफ़ात मथे चए त असां मथे ॾुख जा एॾा डूंगर टुटाई, जेकॾहिं ही ॾुख ॾींहुं मथे करे त ॾींहुं राति बणिजी वञे। अलगर्ज़ पाण उन नबीअ जा उम्मती आहियूं, पंहिंजो हक़ बणिजे थो त उन नबीअ जी इताअत कयूं, उन नबीअ से मोहब्बत रखूं, उन नबीअ जी ताबेदारी कयूं, उन नबीअ जे चए जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारियूं। पंहिंजो व्यवहार, पंहिंजो उथियणु, पंहिंजो वेहणु, हलणु फिरणु, सर्दी गर्मी, शादी गमी, बचपन जी उम्र, जवानी जी उम्र, नौजवानी जी उम्र, पोड़पन जी उम्र, हता के दुनिया मां जॾहिं मौत जे ज़रिए रुख़सत थियूं, हर मोड़ ते खेयण पीअण तमाम अने तमाम जेकॾहिं नमूनो त मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजो पाण कलमूं पढ़ूं था।
कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहब्बुकुमुल्लाह। अगर ऐं चाहियो था जे अल्लाह मोहब्बत कीअं करे त मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से मोहब्बत कयो, अल्लाह ताला खुद मोहब्बत कंदो। वाखिर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नऊज़ु बिही व नतवक्कलु अलैहि। अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी, दुआ में याद रखिएगा। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।